नाज़िम बे पासे अवां खे ॿुधाईंदा हलूं त वारह जे मिठा कॉलोनी ऐं लतीफ़ कॉलोनी जो सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण ऐं बिजली जी बदतरीन लोड शेडिंग खिलाफ़ रहवासी सरापा एहतजाज पिणु लाहिनि। इन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे ज़ुल्फ़कार चांडियो। फाज़िल राव चौक ते जिते अॼु चौथे ॾींहुं बि शाह लतीफ़ कॉलोनी ऐं मिठा कॉलोनी जे रहवासियुनि मोहम्मद सलाह चांडियो जी अॻुवाणी में हिते एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त हिननि खां पुछूं त हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। हिते मसइलो इहो आहे त जीअं त असीं टाउन कामड़ी अंदरि रहूं था की शहर में रहूं था वारा में, हाणे उन में विच में हिकिड़ी पुना शाखा ओभर तरफ़ ते असांजा 2 वार्ड आहिनि, ॿियो वार्ड ऐं 3 वार्ड, उन्हनि वटि हिकिड़ो बिजली जो प्रॉब्लम आहे। इहो आहे त वापदारनि हथु वठी इन कयो आहे त ॿियो सॼो शहर त सिटी फीडर ते आहे, पर असां वटि जेको आहे सो ओल्ड फीडर उन्हनि पैसनि खां असां ट्रांसफार्मर रखाया आहिनि, जिन जे करे उहे मख़सूस घरनि में ॿरनि था ऐं ॿियनि खे जेकॾहिं कोई बिजली ॿारणु वञे थो त उनखे मुचराणी तारूं उहे उतां जा मक़ामी वॾेरा उछले था अचनि, 5-5 हज़ार वठी 10-10 हज़ार वठी तार हणजनि था वरी सुभाणे ते, छो त उहे वरी वापडारनि खे सोचनि था। असां वटि ट्रांसफार्मर जेके आहिनि कोन, हिते चंदो थींदो आहे, पैसा माण्हू भरनि था, पोइ वरी बासर माण्हू उहे वरी ख़रीद था कनि। हाणे ॻाल्हि त सिधी आहे त असांखे ट्रांसफार्मर खपे, जेकॾहिं सरकार वटि कोन्हे, जेकॾहिं वापडार कोन्हे त बराए महिरबानी ऐं पैसा बि असांजो शाहूकार आहे MNA बि शाहूकार, जेकॾहिं 2 लाख रुपया घरां भरींदा त शायदि माण्हुनि जो मसइलो हल थी वेंदो। ॾींहं जो पोरियो कयूं ऐं तगारी खणूं, राति जो पंहिंजे बचड़नि खे विञणो था आणूं। 12 महीना थी विया आहिनि, 12 महीननि में असां बिजली न ॾिठी आहे त कीअं थींदी आहे। इहा महिरबानी असां पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खे ऐं साईं खे जेको आहे सो वॾनि खे कयूं था त महिरबानी करे असांजे मिठा कॉलोनी ऐं लतीफ़ कॉलोनी खे कुझु सहूलियत ॾेई वञे। बिजली आहे कोन, ट्रांसफार्मर जेके ॾियनि था उहे बि सड़ी था वञनि, जेको असां फोड़ी करे पाण में ट्रांसफार्मर ठहिरायूं था त उहो ठहे कोन थो। 2 ट्रांसफार्मर असांजी मिठा कॉलोनी ऐं लतीफ़ कॉलोनी में ज़रूरी आहिनि। बिजली जो मसइलो वफ़ाक़ जो आहे, असांजो जेको चूंडियल MNA आहे बिल्कुलु पीपुल्स पार्टी जो आहे, उन जो ॼणो हिन शहर सां तालुकात ई ख़तमु थी वियो आहे। बाक़ी जेतिरे क़दुरु MPA जी ॻाल्हि आहे त तव्हांजो साबिक़ु इन हल्के जो चूंडियल नुमाइंदो मोहम्मद सलाह पुछो त MPA साहब वटि 4 दफ़ा तक़रीबन मां सम्झां थो 5 दफ़ा ट्रांसफार्मर बि ठाराइणोसीं। हाणे बि हुन जेको आहे AC सां सुभाणे टाइम रखियो आहे, जेकॾहिं AC आहे त बोरान साहब चयो त मां वेंदुसि ऐं मां हिननि जो जल्द मसइलो जेतिरे क़दुरु चवंदा चूंडियल नुमाइंदा घुमा आहिनि मुसलसिल बोरान खान ते राब्ते में हूंदो आहे, उज़र पाज़र धरन मसइलो हलो इंशाअल्लाह हाणे जल्द 5-8 ॾींहंनि में थी वेंदो। हितां एहतजाज ते वेठल मिठा कॉलोनी शाह लतीफ़ कॉलोनी जे माण्हुनि जो ॻाल्हि ॿोल ॿुधी हिननि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त तमामु घणा घर आहिनि, 200 खां मथे घर आहिनि हिन कॉलोनी में, उनजे करे वधीक 2 ट्रांसफार्मर ॾिना वञनि ऐं जेको सड़ियल ट्रांसफार्मर आहे उहो बि तब्दील कयो वञे। कैमरामैन यासीन बुगियो सां गॾु ज़ुल्फ़कार अली चांडियो, आवाज़ TV वारे।